बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव आबाद हूंदव। असां वटि बल्ला साईं जा रहमी करम आहिनि। अॼु असां ठाहे रहिया आहियूं शामी कबाब। त जी हा, अॼु असांजे सिंधी किचन में सिंधी बुर्ची खाने में ठही रहिया आहिनि गोश्त जूं टिकियूं या शामी कबाब, जेके ठाहिण तमामु सवलियूं ऐं खाइण में ॾाढी मज़ेदार ऐं उन सां गॾोगॾु सिहत बख़्श बि आहिनि। अचो तव्हांखे ॿुधायूं त शामी कबाब या गोश्त जूं टिकियूं कीअं ठहंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं मूंखे घुर्बल आहे गोश्त। त मां हिते ॿाकरो गोश्त खणी रही आहियां, तक़रीबन अधु किलो। हिन मां गोश्त मां हॾियूं अलॻि करे छॾियूं आहिनि। हीअ सिर्फ़ु गोश्त जूं बूटियूं आहिनि जिन खे मां कटे धोई करे ऐं साफ़ु करे रखियो आहे। उन खां अलावा मूंखे घुर्बल आहे चणनि जी दाल। हिन दाल खे मां 2 कलाक पहिरीं पिसाए रखियो ऐं हाणे मां उनजो पाणी ॿाहिरि कढी छॾियो आहे। उन खां अलावा मूंखे घुर्बल आहे थूम ऐं अदरक, की थोरी वधीक मिक़दार में इस्तेमालु थींदी। तव्हां ॾिसी सघो था त असां हिते थोरी वधीक इस्तेमालु करे रहिया आहियूं। उन खां अलावा मूंखे घुर्बल आहे हिकु वॾो बसर, जंहिंखे मां छिले ऐं सना सना स्लाइसिस करे रखियो आहे। तक़रीबन हीअ हिकु प्याली भरिजी वई आहे बसर सां। उन खां अलावा मूंखे मसालनि में घुर्बल आहे ॻाढ़ा मिर्च जो 1 चमचो, लूण जो 1 चमचो, हेड जो 1 चमचो ऐं सुका धाणा जेके आहिनि सॼा असांखे घुर्बल आहिनि। ऐं उन खां अलावा घुर्बल आहिनि मूंखे हिकिड़ो पैकेट वारो मसालो मां हिते इस्तेमालु कंदसि। उहो मसालो आहे शामी कबाब जो मसालो। हीअ तव्हांखे मार्केट में आराम सां मिली वेंदो। उन खां अलावा मूंखे ॿियो मसालो जेको घुर्बल आहे उन में आहे गरम मसालो। 1 चमचो जीरे जो घुर्बल आहे। दालचीनी जा 2 खां 3 छोला घुर्बल आहिनि। सना फ़ोटा बि असांखे घुर्बल आहिनि, 3 खां 4 अदद। वॾो फ़ोटो हिकु असां इस्तेमालु कंदासीं। लौंगनि जा बि 2 खां 3 दाणा असां इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा मूंखे घुर्बल आहे हिकु अंडो या हिकु बेदो, उहो मां हिते रखियो आहे। सावा धाणा ऐं सावा मिर्च, उहे बि असां इस्तेमालु कंदासीं। कटे करे हिननि खे असां इस्तेमालु कंदासीं। चुल्हि ते मां पंहिंजी देगिड़ी चाढ़ी आहे। सभ खां पहिरीं मां हुन में गोश्त विधो आहे। गोश्त विझण खां पोइ मां हिन में शामिलु कंदसि दाल विझण खां पोइ असां हिन में शामिलु कंदासीं बसर। बसर खां पोइ असां हिन में विझूं था थूम ऐं अदरक। थूम ऐं अदरक मां सॼी साबुती विझी रही आहियां, हिननि खे मां कुटियां कोन पई। उन खां पोइ असां हिन में जेके बि असांजा मसाला हुआ उन सभिनी मसालनि खे असां हिन में शामिलु था करे छॾियूं। जेके मसाला ख़ुश्क मसाला पाउडर, उहे सभु असां हिन देगिड़ी में विझी था छॾियूं। सभिनी मसालनि खे विझण खां पोइ मां हिन में शामिलु करे छॾियां पाणी असां तक़रीबन एतिरो इस्तेमालु कंदासीं त जीअं असांजो गोश्त, दाल ऐं सभु जेके बि शयूं आहिनि उहे उन में ॿुॾी वञनि चङी तरह। छो जो गोश्त ॻरण में थोरो टाइम वठंदो आहे, त हिन में पाणी असां थोरो वधीक इस्तेमालु कंदासीं। तक़रीबन 2 खां 3 गिलास हिन में पाणी विधो आहे। हिनखे चङी तरह हिते मिक्स करे वठिजो। हिनखे असां मिक्स करण खां पोइ ढक ॾेई करे चुल्हे ते चाढ़े था छॾियूं। चुल्हि ते तक़रीबन 30 मिंट हिनखे असां पचाईंदासीं हल्की बाहि ते। पचण खां पोइ हिनजी हीअ शक्ल आहे। हिनखे असां लाथो आहे देगिड़ी खे, ऐं हिनखे असां देगिड़ीअ जे अंदर ई हुनजे डंडे जी मदद सां कुटे था वठूं। अगरि तव्हां वटि ब्लेंडर आहे त तव्हां हुन में बि हिनखे विझी करे चॉप करे सघो था। सभिनी शयुनि खे कुटण खां पोइ मां हिन सभिनी मसाले खे मां ॿाहिरि बाउल में कढियो आहे। हिन में शामिलु पई कयां सावा धाणा ऐं सावा मिर्च, जिन खे मां सनो करे कटे वरितो हो, ऐं हिकिड़ो अंडो। हिन सभिनी शयुनि खे असां चङी तरह मिक्स था करे वठूं। पंहिंजे हथ जी मदद सां हिनखे असां मिक्स कंदासीं। हिन मसाले खे चाढ़ण खां पोइ असां हिन में जेके दालचीनी या वॾो फ़ोटो या लौंग विधा हुआ त उनखे असां बॉइल थियण खां पोइ ॿाहिरि कढी वरितो हो। छो जो उहे कुटजण में थोरो ॻरंदा न आहिनि, त उन्हनि खे असां कढी वरितो हो। उन्हनि पंहिंजी ख़ुशबू छॾे ॾिनी हुई। हाणे टिकियुनि खे असां पंहिंजे हथ जी मदद सां शेप ॾेई ठाहींदासीं। पंहिंजी पसंदि जी शेप ठाहे सघो था, नंढियूं वॾियूं जेके तव्हांखे घुर्बल हुजनि, या पंहिंजे घर जी ज़रूरत जे मुताबिक़। अहिड़ी तरीक़े सां मां कुझु टिकियूं ठाहे तव्हांखे ॾेखारियां थी। असां पंहिंजे हथ जी मदद सां टिकियूं ठाहियूं आहिनि। हिन में शेप तव्हां पंहिंजी पसंदि जो ॾेई सघो था। असां पंहिंजे हिसाब सां ठाहियूं आहिनि। अचो त हाणे असां हिन टिकियुनि खे फ्राए करे वठूं। हिन टिकियुनि खे ठाहिण खां पोइ मां 1 कलाक फ्रिज में रखियो हो, त जीअं उहे चङी तरह सेट थी वञनि। फ्राई पैन मां चुल्हि ते चाढ़ियो आहे। हिन में मां घी पई विझां। घी थोरो गरम थी वेंदो त मां हिन में टिकियूं लॻाए छॾींदसि पंहिंजूं। शामी कबाब असां लॻाए था छॾियूं फ्राई पैन में। तक़रीबन 3 कबाब असांजा हिते अची विया आहिनि।
शामी कबाब खे असां चङी तरह हिकु तरफ़ खां पहिरीं पचाए ॾींदासीं हल्की बाहि ते। जेतिरियूं तव्हांखे ॻाढ़ियूं खपनि तव्हां ओतिरियूं हिनखे पचाए वठिजो। मां हिनखे चङी तरह ॻाढ़ो कंदसि त जीअं गोश्त भुॼंदो न आहे त चङी तरह हू पची वञनि ऐं गोश्त जेको आहे उनजो अगरि थोरो बि कचोपन हुजे त उहो ख़तमु थी वञे। हीअ तव्हांखे डार्क नज़र अची रहियूं आहिनि पर ही डार्क आहिनि पर सड़ियल न आहिनि। हीअ त डार्क पाण कयूं आहिनि त जीअं उन्हनि में थोरो गोश्त जेको हूंदो आहे कची ख़ुशबू वग़ैरह हुजे त उहा चङी तरह ख़तमु थी वञे। अहिड़ी तरह मां ॿियूं टिकियूं फ्राए करे वठंदसि पंहिंजी घर जी ज़रूरत जे मुताबिक़। असांजियूं शामियूं बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद थी कयां त अॼु जी रेसिपी तव्हांखे वणी हूंदी। ॾाढी सवली आहे, ॾाढी टेस्टी आहे ऐं ॾाढी मज़ेदार आहे। सिंधी घर में अक्सर करे सादा ऐं सिंपल खाधा पचाया वेंदा आहिनि जंहिंमें मसालनि जो इस्तेमालु कुझु घटि कयो वेंदो आहे पर उन्हनि में लज़त ऐं ख़ुशबू ऐं टेस्ट तमामु सुठो हूंदो आहे। ऐं सिंधी घर जा खाधा सॼी दुनिया में, सॼे पाकिस्तान खां अलावा सॼे मुल्क में, सॼी दुनिया जे मुल्कनि में मशहूरु आहिनि। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी मिलंदासीं की ॿी प्यारी मज़ेदार रेसिपी सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।